जजिस खे मिलियल शकी ख़तनि जे मामले ते असांखे सियासत न ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। असां शकी ख़तनि जी जांच कराईंदासीं त जीअं अछो कारो ज़ाहिर थी वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त चीनी शेयरनि जी सिक्योरिटी लाइ फुल प्रूफ प्रोग्राम ते ध्यानु आहे। इहो प्रोग्राम सूबनि सां गॾिजी ठाहींदासीं। IMF जो नओं प्रोग्राम मुल्क लाइ ज़रूरी आहे। उन जा शर्त 16 न हूंदा। कोशिश आहे त ग़रीबनि ते घटि में घटि ॿार पवे। असांखे महांगाई ते कंट्रोल लाइ उपाउ वठणा आहिनि। PIA जी निष्कारी शेड्यूल मौजूदु थींदी। वफ़ाक़ी काबीना ॿारनि जी भलाई ऐं वाध वेझ बाबति क़ौमी कमीशन ख़त्म करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। औरतुनि बाबति क़ौमी कमीशन जी मेंबरनि जी मुक़ररी ऐं इक़्तिसादी पॉलिसी स्टेटमेंट क़ौमी असेंबली में पेश करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। काबीना SME बैंक जे सदर जी इस्तीफ़ा ऐं नए सदर जी मुक़ररी जी बि मंज़ूरी ॾिनी। सदर आसिफ अली ज़रदारी सां पाकिस्तान में मुक़र्रर रूसी सफ़ीर जी मुलाक़ात। सदर जो रूस सां सक़ाफ़ती शोबे ख़ासि तौर TV ऐं फ़िल्म्स में सहकार वधाइण जी ज़रूरत ते ज़ोर। सदर सफ़ीर खे रूसी सदर लाइ ॿीहर चूंडण ते वाधायूं ॾिनियूं ऐं नए ख़्वाहिशुनि जो पैगाम ॾिनो। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त रूस सां तवनाई ऐं बॉर्डर वापार जे शोबनि में सहकार खे हथी वठाइण जा ख़्वाहिशमंद आहियूं। पाकिस्तान दहशतगर्द तंज़ीम TTP सां कंहिं क़िस्म जूं ॻाल्हियूं न करे रहियो आहे। अफ़गान इंतिज़ामिया मां उमेद आहे त इहा कलदम TTP ख़िलाफ़ एक्शन वठंदी। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जी हफ़्तेवार ब्रीफिंग। हुन चवणु आहे त क़ानून लागू कंदड़ इदारा बिशाम वाक़े जी जांच करे रहिया आहिनि। जीअं ई जांच मुकमल थींदी मीडिया खे आगाह कयो वेंदो। पाकिस्तान हर क़िस्म जी दहशतगर्दी खे ख़त्म करण जो ख़्वाहिशमंद आहे। जेकॾहिं अफ़गानिस्तान इन हमले में मुलविस निकितो त पाकिस्तान इहो मामिलो उथारींदो। वज़ीर आज़म जी चीन जे दौरे बाबति अञा ताईं तारीख़ुनि ते फ़ैसिलो नाहे थियो। पाकिस्तान ईरान समूरनि गॾियल राब्तनि वारनि चैनल्स खे बहाल कयो आहे। फ़िलहाल ईरानी सदर जे दौरे बाबति हतमी तारीख़ नथा ॾेई सघूं, पर ईरानी सदर जे जल्द दौरे जो इम्कान आहे। पाकिस्तान शाम में ईरानी सफ़ारतखाने ते हमले जी मज़म्मत करे थो। गज़ा में इंसानी हक़नि जी भनकड़ी आलमी बिरादरी लाइ ॻणती जोगी ॻाल्हि आहे। PTI बानी फोकल पर्सन्स वारी लिस्ट मां शेर अफज़ल मरवत ऐं उमर नियाज़ी खे ख़ारिज करे छॾियो। नवनि फोकल पर्सन्स में बैरिस्टर गोहर ख़ान समेत 4 ॿिया अगवार शामिल। तहरीक इंसाफ़ जे बानी चेयरमैन मूं सां गॾु शिबली फराज़, उमर अयूब, इंतज़ार हुसैन ऐं सेनेटर अली ज़फ़र खे नवनि फोकल पर्सन्स तौरु मुक़ररु कयो वियो आहे। बैरिस्टर गोहर जो समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पैगाम।